जय झूलेलाल। चेटी चंड जूं तव्हांखे लख लख वाधायूं। थोरो टाइम आहे पर एडवांस में मां कुझु चवणु चाहींदुसि। मुंहिंजो नालो तुलसीदास पहूजा। मां पुणे में हिकिड़ी इंडस्ट्री संभालींदो आहियां ऐं मुंहिंजो ख़ासि शौक़ु आहे आध्यात्मिक किताब पढ़णु, उन ते लिखणु ऐं कुझु वीचार यूट्यूब जे माध्यम सां शेयर करणु। अॼु जो वीचार आहे चेटीचंड। चेटीचंड सिंधियुनि जो ॾाढो प्यारो त्योहार आहे, वॾी धूमधाम सां मल्हाईंदा आहिनि। चेटीचंड जे ॾींहुं असांजी डेटी लाल साईंअ जो अवतार थियो। चेटीचंड जे ॾींहुं प्रभु रामचंद्र अयोध्या में आया, पंहिंजी अयोध्या में। इन करे इहो ॾींहुं सभु हिंदू मल्हाईंदा आहिनि। चेट असांजे हिंदू कैलेंडर जो पहिरियों महीनो आहे ऐं चंड माना चंड जो पहिरियों दर्शन हिन ॾींहं ते थींदो आहे। सिंधी चंड खे, पहिरें चंड खे ॾाढो महत्व ॾिनो आहे। चंड खां पहिरीं जेका राति हूंदी आहे उहा कारी राति हूंदी आहे, अंधेरो हूंदो आहे ऐं इन अंधकार में माण्हू भटकियल हूंदो आहे। पर जीअं ई रोशनी नज़र ईंदी आहे उन में हिकिड़ी ख़ुशीअ जी लहर अची वेंदी आहे। जेको अंधकार आहे इहो अज्ञान जो स्वरूप आहे। इन में दुख दर्द आहिनि, इन में ही संसार आहे। गुस्सो थो अचे माना असां संसार में आहियूं, दुख था थियनि, तकलीफ़ूं थियूं थियनि, स्ट्रेस ऐं स्ट्रेन आहे माना असां अंधेरे में आहियूं। पर उमेद आहे चंड जी। तव्हां ॿुधो हूंदो हर चंड ते हिक ॿिए खे वाधायूं ॾींदा आहिनि, चाहे असू चंड हुजे, ॿियो कोई बि चंड हुजे। ऐं ख़ासि करे चेटी चंड जे ॾींहुं असां हिकु पाण सां हिकिड़ी प्रार्थना कंदा आहियूं त हे प्रभु असांखे हुन अंधेरे मां उजाले ते वठी हल, माना असांखे तकलीफ़ुनि मां आनंद में वठी हल, शांतीअ में वठी हल, प्रेम में वठी हल। इहा प्रार्थना काई प्रभु माना ॿाहिरि कोई न आहे, प्रभु असांजे अंदरि आहे। त असां पाण खे चवंदा आहियूं त अॼु ॾींहं खां वठी नो सॉरोज, नो ट्रबल्स, वी विल लिव हैप्पी, पीसफुल एंड जॉयफुल लाइफ। इहा हिकु असांजी कमिटमेंट आहे चंड जे ॾींहुं ऐं ख़ासि करे चेटी चंड जे ॾींहुं। त चेटी चंड असांखे ऊंदहि मां उजाले वटि वठी हलंदो आहे। तमसो मां ज्योतिर्गमय, असतो मां सद्गमय, मृत्योर्मां अमृतम गमय। तकलीफ़ूं हिन संसार जो हिकिड़ो पार्ट आहे। तकलीफ़ूं ईंदियूं ई ईंदियूं, पर असां तकलीफ़ छो वठूं? असां तकलीफ़ खे चवंदा भाई तूं परे रहो। तव्हांखे ख़बर आहे झूलेलाल अवतार वठो, अञा नंढो ॿार आहे त मिर्ग शाह जो हिकिड़ो मंत्री उनखे गुलाब जो गुल खणी आयो, पर हिन गुल में ज़हर भरियल हुयो। तीअं ई संसार ज़हर सां भरियल आहे, पर झूलेलाल छा कयईं? गुल खे ॾिसी करे हिकु किक खयईं, ख़तम। तीअं असां दुख त ईंदा, दर्द त ईंदा, पर असांखे छो, असां उन्हनि खे छो सहूं? असां वटि हिकिड़ो ज्ञान आहे, इन ज्ञान जे आधार सां असां सभु दुखनि खे पासे करे सघंदा आहियूं ऐं इहो ज्ञान असांखे झूलेलाल जे कथा मां मिले थो। त चेटी चंड असांखे ॿ ॻाल्हियूं सेखारे थो। हिकु त असां पंहिंजो इग्नोरेंस, पंहिंजो अज्ञान छॾे ॾियूं ऐं ॿियो ज्ञान जी ओर हलूं। अज्ञान माना कुझु बि ख़बर न आहे, ईअं न। अज्ञान सिर्फ़ु गहरी निंड में हूंदो आहे, जंहिं वक़्तु न संसार जी ख़बर हूंदी आहे न परमात्मा जी। पर जॾहिं असां सुजाग हूंदा आहियूं, हिन संसार में फाथल हूंदा आहियूं, असां अटैच्ड आहियूं पंहिंजे पोज़ीशन सां, असां दुखनि में था वञूं, असांखे गुस्सो ईंदो आहे, तंहिंजो माना असां अज्ञान में ई आहियूं। त भले असांखे हिन संसार जो ज्ञान थो लॻे, पर इहो सचो ज्ञान कोन्हे। त चेटी चंड असांखे राह ॾेखारींदो। ऊंदहि में माण्हू थाॿा खाईंदो, उनखे रस्तो साफ़ नज़र कोन ईंदो,
पर रोशनीअ में उनखे रस्तो साफ़ नज़र ईंदो। जॾहिं ज्ञान थींदो त असांखे सचाई ख़बर पवंदी। ऐं सचाई इहा आहे त हिन संसार में दुख दर्द कोन्हनि। असां ग़लति फ़हमीअ जा शिकार आहियूं ऐं असां इन्हनि खे ठाहियूं था। ॾिसो, हीअ धरती जेका आहे असांखे फ्लैट नज़र ईंदी आहे, पर आहे गोल। असां चवंदा आहियूं राति जो चंड जी रोशनी केॾी सुठी आहे, पर चंड खे पंहिंजी रोशनी कोन्हे। तीअं ई हिन संसार में तकलीफ़ूं कोन्हनि, असां उन्हनि खे ठाहियूं था ऐं पोइ भोॻियूं था। पर असांखे न खपे, असांखे त खपे प्रेम, आनंद। पोइ असां कोशिश करे सघंदासीं। ऐं चेटीचंड इन करे ई हर साल ईंदो आहे त भाई तव्हां हाणे पंहिंजो डायरेक्शन मटायो। तव्हां ॿाहिरि था वञो, हाणे अंदरि भीतर अचो। तव्हां ऊंदहि मां उजाले में अचो। हिकु संकल्प कयो, अॼु खां वठी मां ख़ुशि रहंदुसि। इहो मुमकिन आहे। मां तव्हांखे कुझु एग्ज़ाम्पल ॾियां कीअं असां संकल्प करे सघंदासीं चेटीचंड जे ॾींहुं। घणे भाङे सिंधी रिटेल वापारी आहिनि, रेचकी वापारी आहिनि। 12 कलाक ड्यूटी ॾींदा आहिनि। न पंहिंजे लाइ टाइम अथनि, न कुटुंब लाइ टाइम अथनि। हा, थोरा पैसा इकट्ठा कंदा आहिनि, पर इहो पैसो छा कंदा आहिनि? पोइ जीअं पैसो जमा थींदो आहे, तीअं अंदर में कुझु डिज़ीज़ेस बि पैदा थींदा आहिनि। पोइ हिकु ॾींहुं वञी इहो ई पैसो हॉस्पिटल ते ख़र्च कंदा आहिनि। इहो ग़लति तरीक़ो आहे। तव्हां ख़बर आहे, एमेज़ॉन हिकु रिटेलर आहे, तव्हांजे ग्राहकनि जे घर में वञी करे माल सप्लाई कंदो आहे। असां अगरि सिंधी ॿधी कयूं, हिकु पंहिंजी एसोसिएशन ठाहियूं, हिकु कैंप में एसोसिएशन हुजे, हिकु शहर में एसोसिएशन हुजे, 10-20 सिंधी गॾु थियनि सेम जेके वापार में आहिनि ऐं कुझु सोचनि चेटीचंड जे ॾींहुं त असां एमेज़ॉन मां छा सिखी सघंदासीं। अॼुकल्ह टेक्नोलॉजी आहे, सस्ती बि आहे। मुंहिंजो पंहिंजो वीचार आहे, चेटीचंड ते असां सभु सिंधी हिकु वीचार कयूं त वर्ल्ड सिंधी काउंसिल ठहे। हिकु अहिड़ी पंचायत जंहिंजे अंडर में सभु पंचायतूं ईंदियूं। पाणी अगरि हिकु दिशा मिली वेंदी पाणीअ खे त उन मां हाइड्रो पावर तयारु थींदी आहे। रोशनीअ खे अगरि असां कॉन्संट्रेट कंदासीं त लोह खे बि कटे सघंदी आहे। तीअं अगरि सिंधी मिली करे हिकु वीचार कंदा त हिकु पावर थी वेंदी। असां वर्ल्ड गुरु बि थी सघंदा आहियूं। अञा बि असांजी संस्कृति कायम आहे। असां विसारे छॾी आहे, पर तॾहिं बि कुझु हिसो उनजो बाक़ी आहे। इन खे असां वधायूं। हिन ॾींहं ते असां संकल्प कयूं त असां किताब पढ़ंदासीं। हिकु किताब अथव जंहिंजो नालो आहे सिंधियत। तव्हां गूगल कंदव, तव्हांखे सिंधियत जे बारे में काफ़ी जानकारी मिलंदी। हिन किताब में असांजो सनातन धर्म, असांजो वैदिक धर्म, झूलेलाल जी कथा ऐं अॼु जो मॉडर्न साइंस, टई मिलाए करे हिकु प्रेज़ेंटेशन कई वई आहे। तव्हांखे रोज़ हिकु पेज पढ़णो आहे, हिकिड़ो पन्नो पढ़णो आहे। सिंधियत इहो वर्ड तव्हां ॻोल्हियो गूगल ते, तव्हांखे सभु जानकारी मिली वेंदी। तव्हां ॾिठो आहे, झूलेलाल जो तव्हां दर्शन कंदव त उनजे ॿिन्हिनि हथनि में किताब आहे। पहिरियों झूलेलाल जो लेसन आहे, भई ग्रंथ पढ़ो। हाणे हिकिड़ो मैसेज आयो चाइना मां, कोरोना वायरस जे करे हू हिकु माण्हू घर में बंदि करे पाण खे अंदरि रखियईं। पर छा करे, पोइ पुराणा किताब कढियईं, पढ़ियईं ऐं हिकिड़ो लेटर लिखियो अथई, चए थो त भई थैंक्स टू कोरोना वायरस, मां कुझु पुराणा किताब पढ़ी करे मूंखे इहो ज्ञान थियो, मां कुझु बि न आहियां। मां अॼु ॾींहं ताईं अहंकार में माना अंधेरे में हुयुसि। हिन कोरोना वायरस जे करे मूंखे रोशनी मिली वई। हाणे मूंखे ख़बर आहे कि मां कुझु बि कोन आहियां। हुन में हिते हिकिड़ी शक्ति आहे, परमात्मा आहे, परमेश्वर आहे। त इहो आहे किताबनि जी पावर। पर असां कोरोना जे लाइ छो वेट कयूं? हाणे ई असां हिन ते कमु शुरू कयूं। सिंधियत
sind.org वेबसाइट ते तव्हां वेंदव त तव्हांखे वधीक जानकारी मिलंदी। ॿियो हिकिड़ो चैनल आहे सिंधियत फिलोसॉफी, तव्हां हिनखे सब्सक्राइब कयो, हिते हुनजी लिंक बि ॾिनी वई आहे। हिन वीडियो खे शेयर कयो, सब्सक्राइब कयो ऐं अॼु खां वठी हिन चेटीचंड ते कोई न कोई सिंधी संकल्प ज़रूर करे। पंहिंजे बिज़नेस जे बारे में, पंहिंजी उन्नतीअ जे बारे में, समाज जी उन्नतीअ जे बारे में, स्पिरिचुअल उन्नतीअ जे बारे में कुझु न कुझु असां हिकिड़ी राह पकड़ियूं। असां सही रास्ते ते हूंदासीं, असांखे थोरी रोशनी हूंदी त केतिरो ई जीवन में कुझु बि तकलीफ़ियूं अचनि असां पार करे वेंदासीं। बेड़ा ई पार। जय झूलेलाल।